नाज़रीन, पीपल्स पार्टी के मरकजी सॾ ते सिंध के ॿियनि शहरनि जी नसीराबाद में बि कारकुननि महांगाई ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो, जंहिं सबब ट्रैफिक मुअतल थी वई। उन हवाले से ॾिसूं था अल्ताफ़ कांधड़ो जी हीअ रिपोर्ट। असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाई अवाम जे ऐं अवाम जी ख़िदमत कई आहे। हाणे भी धरणो अवाम जे लाइ आहे, जेको हिनमहिल ताईं पेट्रोल जो बम असांजे अवाम ते किरायल आहे। मां त कल्ह टोॾाड़ो हिकिड़ी तमामु दिलचस्प तकरीर कादिर पटेल साहब जी ॿुधी पे, जे उहा तकरीर अॼु खां 3 साल अॻु में स्टेज ते ॿुधी, जेके असांजो न्याज़ी साहब रड़ियूं कंदो त पेट्रोल महांगो त प्राइम मिनिस्टर चोर, जे बिजली महांगी त प्राइम मिनिस्टर चोर, जे गैस महांगो त प्राइम मिनिस्टर चोर। अॼु असां चोर कंहिंखे चऊं? 3 नंबर वारो जिते असांखे दानो ॾींदा हुआ, अॼु उन जाइ ते असां सख़्तु मुक़ाबिलो पंजाब में शहर में वेही कयो आहे उन्हनि सां। ऐं इंशाअल्लाह ताला असांजो फ्यूचर बिलावल साहब आहे। असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका हिन मुल्क के हिन खसारे मां, हिन जान मां कढी सके थी। ऐं बिलावल साहब इंशाअल्लाह ताला आसिफ साहब जी क़यादत में, बिलावल साहब जी क़यादत में, अदी फरियाल जी क़यादत में असांजो इंशाअल्लाह मुस्तक़बिल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। ऐं प्राइम मिनिस्टर भी इंशाअल्लाह बिलावल साहब। चवण इहो आहे, जेको तव्हां ॾिसो था किथे अवाम रोडनि ते निकिरी आयो आहे पंहिंजे कायद जी हुकूम ते, छो जो का अहिड़ी शइ न आहे जेका हिननि रेट वधायो न आहे। बिजली महांगी, पेट्रोल महांगो, गैस महांगी, अचो हेठि त बटालू महांगो, बसर महांगो, खंड महांगी, गेहूं महांगो, ज़राअत जो त भाण नथो मिले। 9000 बोरी जेका 3.5-4 मिलियो, 9000 बोरी यूरिया नथो मिले। अॻे ई असां हिकिड़े मुआशी सां तबाह कयो आहे, हाणे वरी ज़रई मुआशी सां तबाह कयो थो वञे त असांखे न पाणी थो मिले, न भाण थो मिले, न दवाऊं थियूं मिलनि। ग़रीब अवाम पीजी रहियो आहे। असांजी अवाम जी तकलीफ़ असांजी चेयरमैन महसूसु कंदे काल ॾींहुं आहे पूरे पाकिस्तान लेवल ते हिन महांगाई ख़िलाफ़। त हीअ जेकी महांगाई हिन कई आहे इमरान ख़ान, इहो